बोलो महालक्ष्मी माता की जय। श्री महालक्ष्मी विर्त जी कथा। उज्जैन नगरीअ में राजा मंगलिक राज कंदो हो। राजा ॾाढो न्यायी ऐं धर्मात्मा हो। हिकिड़े ॾींहुं हू शिकार कंदे कंदे हिकु महाशोभनीक झंग में वञी निकितो। उते गोपियूं पाण में गॾिजी श्री महालक्ष्मीअ जो पूजन करे रहियूं हुयूं। राजा उन्हनि खां पुछो त छाजा थियूं सगड़ा ॿधो। उन्हनि ॿुधायो त हे राजन, ही श्री महालक्ष्मीअ जा सगड़ा आहिनि। राजा पुछो त ही महालक्ष्मी माता छा थींदी आहे। हुननि चयो त राजन, श्री महालक्ष्मी माता ॾुध पुट ॾींदी आहे, धन दौलत ॾींदी आहे। राजा चयो मूंखे औलाद कोन्हे, सो मूंखे बि सगड़ो ॾियो। गोपियूं जॾहिं पूजा करे उथियूं तॾहिं हिकिड़ी गोपीअ राजा खे अची सगड़ो ॾिनो ऐं उन सगड़े जी विधि हिन रीति ॿुधाई। हे राजा, ही श्री महालक्ष्मी जे विर्त जो सगड़ो आहे। भद्रे महीने जे सहाई अष्टमीअ ते ही विर्त रखिबो आहे। कचो सुट हैड में ॿोड़े उन जूं 16 तंदूं वटबियूं आहिनि। वरी उन्हनि खे 16 ॻंढियूं ॾेई ही सगड़ो ॿधबो आहे। राजा उहो सगड़ो गोपीअ खां वठी पंहिंजे महिलात में आयो। राणी चंद्रावतीअ खे उहो सगड़ो ॾेई विर्त जी विधि ऐं महिमा ॿुधायई। राणीअ वीचार कयो त मां हीरनि जवाहरनि सोन जो सॻो पाइण वारी ही सुट जो सगड़ो छो पायां। पोइ राणीअ अहंकार में भरिजी उहो सगड़ो खणी कंहिं कुंड में फिटी कयो, जंहिं करे श्री माता महालक्ष्मी उन ते कोपायमान थी। जंहिं करे राणीअ खे ॾाढा ॾुख ॾिसणा पिया। जा ॻाल्हि हिन रीत आहे। राजा खे सुपने में श्री महालक्ष्मी माता चयो त हे राजन, तुंहिंजी राणीअ मुंहिंजो अपमान कयो आहे, इन करे या तूं राज छॾ या राणीअ खे राज मां नेकाली ॾे। तंहिं ते राजा राणीअ खे शहर नेकालो ॾिनो। राणी पंधु कंदे कंदे अची रूपनगर में पहुती। पंधु कंदे कंदे उञ ऐं बुख अची सतायुसि। तॾहिं हूअ हिकिड़े शाहूकार जे घर घिरी वई, जंहिं खेसि दड़का ॾेई ॿाहिरि कढियो। उतां वरी हिकु कुंभर वटि वई, जेको निहाईअ मंझां थांव वेठो कढे। हिन निभागिण जे नज़र पवण सां थांव अधु कचा अधु पक्का निकिरण लॻा, जंहिं करे उन्हीअ बि चंद्रावतीअ खे चंडालिण सम्झी छिड़बूं ॾेई कढियो। उतां अॻिते वधी वाट ते हिकु नंदीअ वटि उञ मिटाइण लाइ वई। जीअं नंदीअ में हथु विधाई, तीअं उन्हीअ जे निभागे हथ लॻण करे नंदी सुकी वई। उतां नाव मेंद थी बगीचे में आई ऐं जीअं वणनि में हथु विझी फल फुल मेवा पटण लॻी, तीअं ई उहो बाग़ उजड़ी बयाबान बणिजी वियो। जंहिं करे मालीअ उन्हीअ खे निभागण ॼाणे घटि वधि ॻाल्हाए लोधे कढियो। राणी धिका धूमा खाईंदी हिकिड़े जोगीअ जी कुटिया में घिरी वई। उहो जोगी हिकु ॾींहुं बिख्या पिनी सॼो साल वेही खाईंदो हो, पर राणीअ जे मुंहुं ॾिसण करे उन्हीअ ॾींहुं जोगीअ खे किथां बि बिख्या कोन मिली। जंहिं करे सड़ंदो पोसरंदो पंहिंजे कुटिया में मोटी आयो ऐं राणीअ खे चंडालिण सम्झी घटि वधि ॻाल्हाइण लॻो। राणीअ ॿई हथ ॿधी उनखे पंहिंजो दुखी दास्तान चई ॿुधायो। जोगीअ खे राणीअ जे हाल ते रहम आयो ऐं राणीअ खे धीअ बणाए पाण वटि रहायईं। राणी जोगीअ वटि साल खन रही। जोगीअ राणीअ खे चयो त तो श्री माता लक्ष्मीअ जो अपमान कयो आहे, जंहिं करे तोखे ही ॾुख ॾिसणा पिया आहिनि। साल गुज़रण बैदि जॾहिं भद्रे महीने जी सहाई अष्टमी आई, तॾहिं राणीअ सिक सां श्री महालक्ष्मीअ जो विर्त रखियो ऐं हैड्रे रंग जो सगड़ो 16 तंदूं वटे 16 ॻंढियूं ॾेई सिक सां ॿधाई, जंहिं करे श्री महालक्ष्मी माता उन्हीअ ते ख़ुशि थी ऐं राजा खे सुपने में श्री महालक्ष्मीअ आज्ञा कई त राणीअ खे पंहिंजे महिलात में वठी अच। हींअर राणी बन में जोगीअ जे कुटिया में जोगीअ जी धीअ बणिजी रहे थी।
राजा मंगलीक भी शिकार कंदो वजीर वरू भटड़ीअ सां गॾु उन जोगीअ जे कुटिया वटि अची पहुतो। राजा खे बुख अची ॾाढो हलाक कयो त वजीर खे चयाईं, हाणे छा कजे? वजीर चयुसि त अॼु श्री महालक्ष्मीअ जो विर्तु आहे, अटो गिहु ऐं खंडु ॾियो त रोट पचाए अचां। वजीर सामान खणी वञी जोगीअ जे कुटिया में रोट पचाइण लॻो त रोट सड़ी वयसि। तॾहिं राणीअ खां खिल निकिरी वई ऐं वजीर खे चयाईं त राजा खां मखण माखी मिसरी वठी अचु त मां तोखे रोट पचाए ॾियां। राणीअ अहिड़ो त सवादी रोट पचायो जो हर को उन्हीअ जी साराह करण लॻो। राजा वजीर खां पुछो त इहो रोट कंहिं पचायो आहे? तंहिं ते वजीर राजा खे हक़ीक़त करे ॿुधाई त अव्हांजी राणी हिते जोगीअ जी कुटिया में आहे ऐं रोट उन पचायो आहे। राजा ॾाढो ख़ुशि थियो ऐं जोगीअ जे कुटिया में आयो। राजा जोगीअ खे सॼी ॻाल्हि चई ॿुधाई। जोगीअ चयो त हे राजन, कंहिंजो ढोर ढगो वेंदो आहे त उन जी बि सार लहंदो आहे। तुंहिंजी त स्त्री वई आहे, तंहिंजी तो का संभाल न लधी आहे। राजा चयो त हे साईं, हिन में मुंहिंजो को बि ॾोह न आहे। श्री महालक्ष्मी माता जी कावड़ करे राणीअ खे ॾुख ॾिसणा पिया आहिनि। जोगीअ चयो त हींअर राणीअ श्री महालक्ष्मी माता जो विर्तु रखियो आहे, जंहिं करे उनजो कलंक लही वियो आहे। राजा राणीअ सां गॾिजी श्री महालक्ष्मीअ जा लख थोरा मञण लॻो। राजा जोगीअ खां आज्ञा वठी राणीअ सां पंहिंजे महिलात ॾे हलियो त राणीअ चयो त हे राजन, जंहिं वाट खां मां आई हुयमि साई वाट हलो त जीअं मुंहिंजो कलंक लहे। श्री महालक्ष्मीअ जे प्रताप सां सुकल बाग साओ थी पियो। कुंभर जे निहाईअ मंझां पूरा पक्का थांव निकिरण लॻा। नंदी जोर शोर सां वहण लॻी ऐं जिन जिन राणीअ खे घटि वधि ॻाल्हायो हो सभिनी चयो त केरु सभागो माण्हू आयो आहे, जल्दी वेहारियोसि। राणीअ चयो त जॾहिं वेहारण जा ॾींहं हुआ तॾहिं कंहिं बि न वेहारियो। हाणे माते श्री महालक्ष्मी माता प्रसन्न थी आहे ऐं मां पंहिंजो कलंक लाहिण आई आहियां। तंहिं ते सभिनी अची राणीअ खां माफ़ी वरिती। पोइ सभिनी गॾिजी श्री महालक्ष्मीअ जी आरती ॻाती। ओम जय माता लक्ष्मी मैया, जय माता लक्ष्मी। जय घर तुझो वासो, जय घर तुझो वासो, तह वट की न कमी। ओम जय माता लक्ष्मी। समुंड जी प्यारी धीअ लाडली, लहरुन मंझिल में मैया, लहरुन मंझिल में। चोॾहन रतनन साण हुई आई, चोॾहन रतनन साण हुई आई, चरण विष्णुअ जा चुमी। ओम जय माता लक्ष्मी। ब्रह्मा शंकर देव सभेई, पूजन शुभ कर्मी मैया, पूजन शुभ कर्मी। तुझे दया साकार जथन सब, तुझे दया साकार जथन सब, पूरा नित दाय में। ओम जय माता लक्ष्मी। श्री विष्णुअ जी प्राण प्यारी, त्रिन्ही लोकन में घूमी मैया, त्रिन्ही लोकन में घूमी।
हर को तुझो ध्यान धरे थो, हर को तुझो ध्यान धरे थो, दानी दाता धर्मी। ओम जय माता लक्ष्मी। उमा रमा ब्रह्माणी तुझा रूप के कायमी, मैया रूप के कायमी। सिक श्रद्धा सा सेवा कने सब, सिक श्रद्धा सा सेवा कने सब, सर्दी हुजे गर्मी। ओम जय माता लक्ष्मी। हुजे आकाश या देव लोक को, भल पाताल जमी, मैया भल पाताल जमी। हर हंध तुझो वारो वजे थो, हर हंध तुझो वारो वजे थो, हुजे खुशियाँ गमी। ओम जय माता लक्ष्मी। तुझी मेहर मया सा राजा, सुखी थियन कुड़मी, मैया सुखी थियन कुड़मी। हवन यज्ञ करे पाठ पूजाऊं, हवन यज्ञ करे पाठ पूजाऊं, बण जन था रहमी। ओम जय माता लक्ष्मी। बर बर पट ऐं झंगल वसाई, पर्वत थियन शम शमी, मैया पर्वत थियन शम शमी। ओझड़ रस्ता बाज़ारियूं बणे जन, ओझड़ रस्ता बाज़ारियूं बणे जन, माण्हुनि लाइ दम दमी। ओम जय माता लक्ष्मी। माता महालक्ष्मी तुझी आरतिया अहमी, मैया आरतिया अहमी। हर को उदासी करे चाह माँ, हर को उदासी करे चाह माँ, तुझे ध्यान रमी। ओम जय माता लक्ष्मी। ओम जय माता लक्ष्मी, मैया जय माता लक्ष्मी। जय घर तुझो वासो, जय घर तुझो वासो, तह वट